नाज़रीन मीरपुर माथिलो में अफ़सोसनाक ख़बर आहे जो अवां शेयर कयूं पिया। मीरपुर माथिलो में कुछ ॾींहं अॻु हथियार बंदन हथां गोलियूं हणी ज़ख़्मी कयल सीनियर सहाफ़ी ऐं सोशल वर्कर नसरुल्लाह गडाणी ज़ख़्मनि जा सुर न सहंदे कराची जी आगा खान अस्पताल में फ़ौत थी वियो। जेडी न्यूज़ 7 पारां सहाफ़ी जे लाॾाणे ते गहरे ॾुख अफ़सोस ऐं ताज़ियत जो इज़हार कंदे वाक़े में मुलज़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। ओड़ा मरहूम सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जी जनाज़ा नमाज़ शाम 5 वॻे अवाणे ॻोठ कबूल गडाणी में अदा कई वेंदी। लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां त धीअरो आहियां ॾिसो शहीदनि दियां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां। ममता जी खुशबू तो महसूस कयां मां त धीअरो आहियां ॾिसो शहीदनि दियां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां। निशानियों तुझे प्यार जूं तो फसां मां त धीअरो आहियां ॾिसो शहीदनि दियां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां। ॾिसी छो थी रोए मां।